तमासा शेयर कंदासीं। दरिया खान मरी में मलिक बिरादरी पारां बासरनी पुलिस जी नाज़े जिन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अहम ख़बर मां शेयर करे आहियूं। दरिया वियो आहे अॻवाणनि जो चवणु हो त SHO बासर जी चर्च ते मुआज़िज़ शहरी ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। मामले जो नोटिस वठी जांच करे इंसाफ़ कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ मां शेयर कंदासीं। दरिया खान मरी में मलिक बिरादरी पारां बासरनि ऐं पुलिस जी नाजाइज़ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु हो त SHO बासर जी चर्च ते मुआज़िज़ शहरी ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। मामले जो नोटिस वठी जांच करे इंसाफ़ कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ मां शेयर कंदासीं। दरिया खान मरी में मलिक बिरादरी पारां बासरनि ऐं पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु हो त SHO बासर जी चर्च ते मुआज़िज़ शहरी ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। मामले जो नोटिस वठी जांच करे इंसाफ़ कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ मां शेयर कंदासीं। दरिया खान मरी में मलिक बिरादरी पारां बासरनि ऐं पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु हो त SHO बासर जी चर्च ते मुआज़िज़ शहरी ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। मामले जो नोटिस वठी जांच करे इंसाफ़ कयो वञे। अहम ख़बर मां शेयर करे आहियूं। दरिया खान मरी में मलिक बिरादरी पारां बासरनि ऐं पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं वरल सुनीका जी। वरल एहतजाज थी रहियो आहे इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल। दरिया खान मरी में मलिक बिरादरी जे माण्हुनि पारां बासर ऐं पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वार्ड नंबर 4 जे पीपल्स पार्टी जे काउंसलर अलीहसन मलिक, बिलाल मलिक, शहदीद मलिक, अनवर मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त SHO दरिया खान मरी, सिकंदर अली चांडियो ऐं बासर गुलाम रसूल मरी जी वंगार वांदे हिकु मुआज़िज़ शहरी बिलाल मलिक ते बैटरी चोरी जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जेको इंतिहाई अफ़सोसनाक ऐं मज़म्मत जोॻो अमल आहे। हिननि चयो त थाणे जो ASI असगर राजपर ऐं वॾो मुंशी अलादीनो वॻण बिलाल मलिक ते सख़्तु तशदुद कयो आहे ऐं शीशे मां रोक रक़म पिणु कढी आहे। हिननि DIG शहीद वज़ीराबाद ऐं SSP नुसरत फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जांच करे असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। ठीकु आहे वरल सिंधी तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।